घर वारनि जे तरफ़ां भला जॾहिं तव्हां ज़ाहिर छो त तव्हांजो बैकग्राउंड अहिड़ो आहे त आई डोंट थिंक सो तव्हांखे का अहिड़ी मना या कंहिं शइ खां रोकियो वियो हुजे त तव्हां हीउ कमु न कयो, एक्टिंग न कयो, पर साराइण जे हवाले सां घर वारनि साराहियो पए ऐं असां आई वुड लाइक टू टेक अ मोमेंट त असां मैडम ससी परीजो जी ॻाल्हि करे वठूं था त उन्हनि तव्हांजे कम खे भला कीअं व्यू कंदियूं आहिनि, इंस्पिरेशन वठंदियूं आहिनि या तव्हांजे कम जी तारीफ़ या ग़लतियूं चुकूं त न कढंदियूं आहिनि वक़्तु वारी हिते तव्हांखे हीअं करणु घुरिजे या हिते कुझु हीअं एक्सप्रेशन्स ॾियणा पवनि? ऐं चवां थी अनफॉर्चुनेटली जॾहिं मूं इलाही थिएटर में कमु कयो पिए उन वक़्तु ससी मिनिस्टर फॉर कल्चर हुई। ओके। ऐं उनजे करे हिकिड़े लिहाज़ खां उहो एतिरो कुझु मुंहिंजो उन वक़्त जो कमु न ॾिसी सघी, पर कुझु हुन प्लेस बिल्कुलु अची ॾिठा हुआ। ऐं घर वारा तव्हांजे कम खे कीअं व्यू कंदा आहिनि? अम्मा मूंखे शुरू खां लॻंदो हो त अम्मा सीक्रेटली ख़ुशि आहे तव्हां करियां थी, पर शुरू में अम्मा वॉज़ नॉट श्योर, घर मुंहिंजे पंहिंजे घर जे करे त घर न डिस्टर्ब थिए, पर पोइ हाणे आउं सम्झां थी त हिकिड़ी इंटरनेशनल अक्लेम सां गॾु ऐं हिकिड़ी ममता सां गॾु ऐं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिली में बि चेंजिस अची वियूं आहिनि ऐं I think I would like to think that she is proud of me. I would like to think. And the parents are always proud of their children. To be honest, सामू शायद असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि त अम्मा एतिरी एक्सप्रेसिव कोन्हे इन ॻाल्हि चवण में। तव्हां ड्रामा वग़ैरह ॾिसंदी आहे? हा बाक़ाइदा अम्मा, बल्कि ड्रामास फॉलो कंदी आहे। अम्मा थिएटर में बि मुंहिंजो कमु ॾिठो आहे ऐं उनखे अम्मा मूंखे लॻे थो, बल्कि अम्मा हिकिड़ो मूंखे यादि आहे मुंहिंजो हिकिड़ो T2F में प्ले हो जंहिंमें अम्मा मुंहिंजी पुफी जी जूहूर वग़ैरह मुंहिंजी कज़न सभिनी खे उन्हनि जे लाइ टिकट्स वरितई, सभिनी खे इनवाइट करे वठी आई। सो उनजे करे मूंखे शक आहे त सीक्रेटली अम्मा इज़ प्राउड ऑफ मी। ओके, न तव्हांजे शक खे असां उन में कंफर्मेशन में तब्दील करे वठूं था त शी इज़ एक्चुअली वेरी प्राउड ऑफ। एक्चुअली आई एम वेरी प्राउड ऑफ माय मदर। इट्स द अदर वे अराउंड। जी बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ो अम्मा ओ माय गॉड, माना ॿार हूंदा आहिनि न उहे पंहिंजी मां हूंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां आहे, पर हिकिड़े स्टेज ते अची असांखे अहसासु थियो त असांजी अम्मा एॾी स्पेशल आहे। ऐं हू त वरी तव्हांजी फैमिली में हिकिड़ो अलॻि कैरेक्टर आहे न, उन्हनि जो त अलॻि सां शायदि असांखे सजाई करिणो पवंदो आहे। फ़िलहाल तव्हांजी सॼी फैमिली में मतिलबु आई हैव ऑलवेज बीन इन ऑ ऑफ माय मदर एंड माय ग्रैंडमदर। बिल्कुलु इवन मुंहिंजी ॾाॾी अम्मा लाॾी हिकिड़ो अमेज़िंग कैरेक्टर। सो आउं सम्झां थी पलीर साहिब जी वालिदा असांजी औरतूं जेकियूं आहिनि जेकियूं ख़ासि तौर ते जेकी डायरेक्टली मूंसां मुंहिंजी जिन खे अम्मा चवां थी, अम्मा ज़रीना, अम्मा लाॾी, अम्मा, सो उहे सभई एतिरियूं स्ट्रॉन्ग रहियूं आहिनि, एतिरियूं यूनिक रहियूं आहिनि जो आउं सम्झां थी त असीं हुननि साम्हूं कुझु बि कोन आहियूं। जी इनफैक्ट अयाज़ अली परीजो साहब बि पंहिंजी काफ़ी महफ़िलनि में जी ज़रीना जी हिकिड़ी ॿुधाईंदा रहंदा आहिनि त कंहिं औरत खे पाण सां गॾु खणी आई हुई रस्ते में, उन्हनि जो आई थिंक तव्हां सां ई गॾु वेठा हुया न, अम्मा ज़रीना इहा ॻाल्हि असांखे बि तव्हांखे ॿुधाई त ऐं उन्हनि जो अॼु ॾींहं ताईं का आइडेंटिटी किथे रिवील न कई वई आहे, तव्हां उन्हनि खे पनाह ॾिनी, असांखे ख़बर आहे। हा बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे, बट दैट्स सो ब्यूटीफुल त हू अहिड़े हिसाब सां, यानी हिकिड़ो ट्रू एग्ज़ाम्पल आहे एम्पावर्ड वुमेन जो न, तव्हांजी फैमिली जी जेकॾहिं ॻाल्हि